बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, असांजी अलफ़ लैला सीरीज़ 123 क़िस्तूं तव्हांजी ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 124 है। कल्ह खां असांजो नओं क़िसो पियो हले। अॼु उन जो बक़ाया हिसो तव्हांजी ख़िदमत में असां पेश पिया कयूं। त जेको नूरदीन छोकिरो हुयो, सौदागर जो पुटु नूरदीन, जॾहिं हिन दोस्तनि जे चवण ते शराब पीतो ऐं हिन जे पीउ खे ख़बर पई, हिन जी माउ खे ख़बर पई ऐं हिन नशे जी हालति में पीउ खे अखि में धकु हयो। उन खां पोइ हिन खे माउ इहो ई चयो त हुन कावड़ में कसम खयो आहे त मां सुभाणे हिन जो इहो हथु कपराईंदुसि, न त मां तोखे तलाक ॾींदुसि। सो हाणे बहितरु इहो आहे त फ़िलहालु तूं जेसि ताईं तुंहिंजे पीउ जी तबियत वञी सही थिए, हुनखे कावड़ आहे, तूं फ़िलहालु हितां हलियो वञ। मां हिन खे कुझु पैसा ॾिना त हाणे हे पैसा थी, तुंहिंजी हेॾी संगत आहे, वञी कंहिं वटि रह, पर माना लिकी रहो जीअं कंहिंखे ख़बर न पए। हीअ माउ खां रोईअ हिन मोकिलायो। वञण महिल वरी हिन जी माउ हिन खे 1000 दीनार ॿिया बि ॾिना। नूरदीन उहे बि हिन खां वरिता, केल सां ॿधई पटे में, निकितो शहर खां ॿाहिरि। शहर खां ॿाहिरि निकितो, हलियो, हलंदो हलंदो अची हिकिड़े शहर में पहुतो। उते समुंड जे किनारे सां हे घुमणु लॻो। हिन जी नज़र हिकिड़ी ॿेड़ीअ ते पई। सम्झई त ॿेड़ी हलण जे लाइ तयारु आहे। माण्हू उन में ॿेड़ीअ में वञनि पिया। नूरदीन हुननि खां पुछियो त तव्हां काॾे था वञो? हुननि चयो मिस्र जो मशहूरु शहरु आहे इस्कंदरिया। हुननि चयो त असां ओॾे था वञूं। नूरदीन चयो मूंखे पाण सां गॾु वठी हलंदो। हुननि चयोसि बा तूं हल अचु। नूरदीन तकड़ में फ़िलहालु वियो बाज़ारि। उतां वञी खाइण पीअण जो कुझु सामान वरितई, जंहिं शइ जी ज़रूरत हुयसि। आयो, ॾिठई त ॿेड़ी हलण वारी आहे। ॿेड़ी हलण वारी आहे। नूरदीन ॿेड़ीअ ते चढ़ियो, ॿेड़ी हली। हलंदे हलंदे वरी हिकिड़े ॿिए शहर में अची पहुता। उते नूरदीन ॾिठो त हिकिड़ी ॿी ॿेड़ी, उहा इस्कंदरिया पई वञे। हिन सोचियो त हाणे हिननि खे देरि थींदी, तंहिंखां बहितरु आहे त मां उन में ई वञा। वरी उन ॿेड़ीअ में चढ़ियो। हलंदो 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 नेठि अची इस्कंदरिया में पहुतो। अॼु बि इहो मिस्र जो शहरु आहे। अलाह साईं हिन जी पर्दापोशी रखी। खोड़ वापारी हुया, सौदागर हुया, जेके हिन खे पीउ जे करे सुञाणींदा बि हुया, पर माना हिन जो भरम रहियो, कंहिं बि हिन खे ॾिठो कोन। हे अची इस्कंदरिया शहर में पहुतो। इस्कंदरिया में पहुतो, आयो शहर में, ॾिठई शहर खे ॿाहिरां वॾो हिकिड़ो कोट आयल हुयो। आयो अंदरि शहर में, घुमण जूं चाई खोड़ हुजनि, ॾाढो सुहिणो शहरु, हिन खे वणियो। बहार जी मौसम हुजे, इन मौसम में हे अची इस्कंदरिया में पहुतो। ॾाढो शहरु सुहिणो। शहर में नंढड़ियूं नदियूं हुजनि, बाग बागीचा, ॾाढो शहरु ख़ूबसूरत। नूरदीन घुमंदो घुमंदो बाज़ार में पहुतो। सोनारनि जी बाज़ार में आयो, उतां मेवनि खपाइण वारनि जी बाज़ार में आयो, उतां सब्ज़ीअ जी बाज़ार में आयो, वरी उतां माना घुमे पियो जेसि ताईं किथे को सहूलियत ॾिसे या का अहिड़ी शइ ॾिसे त रहे, त माना हे फ़िलहालु शहर जो जाइज़ो पियो वठे। वरी अतुर फ़रोशनि जे बाज़ार में आयो। शहरु हिन खे ॾाढो वणियो। जहिड़ो हिन नालो ॿुधो हो, अहिड़ो ई शहरु हिन खे लॻो। शहर जा माण्हू भला। हे अतुर फ़रोशनि जे बाज़ार मां हलियो पिए, हिकिड़े दुकान खां जीअं टपियो त उन दुकान जो में हिकिड़ो पोड़ो वेठो हो। उन
हेठि लही दुकान मां ऐं हिन खे सलाम कयो। हिन खे सलाम कयो, सलाम करे ऐं हिन खे हथ खां पकिड़े हिन खे पंहिंजे घर वठी। नूरदीन खे बि पनाह खपे पई। नूरदीन हुन सां गॾु हलियो, घिटीअ में हलिया। घिटी ॾाढी साफ़ सुठी छिनकार आयल थधिड़ी हवा पई लॻे। घिटीअ में पासनि खां वण हुजनि, वणनि जी छांव हुजे। उन घिटीअ में ई आया त घिटीअ में 3 घर हुआ। घिटीअ में 3 घर हुआ, पर जेके घर हुया उन्हनि जूं भितियूं एॾियूं मथे जो ईअं बाक़ाइदे कंध में मथे निहार ताईं कंध में सूर पइजी वियो। ॾाढो सींगारियल सुहिणी चौंक हुजे। घरनि जे अॻियां जेके दर हुजनि उन्हनि दरनि जी बि ॾेढियूं जेके हुजनि उन्हनि ते ॿाहिरां संगे मरमर जा फर्श लॻल हुजनि। उहो पोड़ो नूरदीन खे वठी पंहिंजे घर में हिन खे वेहारे पहिरियों त मानी खणी आयो। मानी खणी आयो, हिन खे बि बुख लॻी। हिन बि नखरो कोन कयो, बिस्मिल्लाह करे हिन जो खाधो त पोड़े बि हिन सां गॾु खाइणु शुरू कयो। हिन मानी खाधी, मानी खाई ड्रव कई। पोड़े हिन खां पुछो त तूं कायरा मां कॾहिं आयो? नूरदीन चयसि मां अॼु राति आयो, अॼु ई पहुतो। पोड़े पुछियुसि त तुंहिंजो नालो छा आहे? हिन चयो मुंहिंजो नालो आहे अली नूरदीन। पोड़े चयसि अबा हाणे ॻाल्हि ॿुध, जे न तूं हिन शहर में रहीं ऐं मूं वटि न रहीं त मुंहिंजी ज़ाल खे 3 तलाक। हिन शहर में रहीं ऐं मूं वटि न रहीं त मुंहिंजी ज़ाल खे 3 तलाक। तूं परेशान न थी, मां तुंहिंजे लाइ हिकिड़ो अलॻि घरु आहे, मां उहो घरु थो तोखे ॾियां। हे परेशान थी वियो त न ॼाण न सुञाण, हीउ मूंखे वठी आयो आहे, हेॾी महिमानी पियो थो करे ऐं हाणे त वरी बाक़ाइदे ईअं सम्झणु हिकिड़ी गार विधी अथई, माना मजबूर थो करे मूंखे हिते रहण लाइ। जे न रहां त चए थो त मां पंहिंजे ज़ाल खे ईअं सम्झणु मुंहिंजो कसम भॻो उनखे तलाक आहे। नूरदीन चयसि त तोखे रब साईं ख़ुशि करे, तोखे शाबस आहे, पर मूंखे ॿुधाए त तूं आहीं केरु? हुन चयसि बाबा मां हिकिड़े साल कायरा वियो हुउसि, उते कुझु सामान खपाइणो हो, कुझु वठिणो हो। उते बसि मूंखे अहिड़ो ज़रूरत थी वई, 1000 दीनार जी मूंखे ज़रूरत पइजी वई। तुंहिंजो पीउ आहे ताजुद्दीन, उहो मूंखे सुञाणे पियो। मां उन खां वञी 1000 दीनार घुरिया, हुन मूंखे ॾिना, मूंखां रसीद बि न वरितई, माना लिखत बि मूंखां न वरितई, ज़मानत बि न वरितई। तव्हां त मां भाउ तां मोटी सिकंदरिया पातुसि, पोइ पंहिंजे हिकिड़े ग़ुलाम जे हथां उहे पैसा ऐं हिकिड़ो तोहफ़ो मां तुंहिंजे पीउ ॾे मोकिलियो। मां उते तोखे दुकान ते ॾिठो आहे भाउ, पर तूं तॾहिं नंढो हुयो, सो तुंहिंजे पीउ जो आहे मूं ते वॾो थोरो। परदेस में हीअं सम्झ बिना ॼाण सुञाण जे तुंहिंजे पीउ मूंखे पैसा कढी ॾिना, तुंहिंजे पीउ जो आहे मूं ते वॾो थोरो। सो मां उहा कोशिशि थो कयां त तुंहिंजे पीउ जेको मूं ते थोरो कयो हो, मां उहो थोरो कोशिशि कयां त उहो थोरो लाहियां। नूरदीन ॿुधो ॾाढो ख़ुशि थियो। पहिरियों त ड्रिज पियो थिएसि, भउ पियो थिएसि, पर हाणे पोड़े हुनखे हक़ीक़त ॿुधाई। हिन छा कयो जो हाणे पोड़े ते बि यकीन थियुसि। पटे सां जेके पैसा ॿधाई 1000 दीनार उहे कढी ऐं हिन पोड़े खे चया त हे मुंहिंजा पैसा थी, हे तूं पाण वटि अमानत रख, छो जो मुंहिंजो इरादो आहे त मां हिते सौदागिरी कयां। सो फ़िलहालु मां माहौल खे ॾिसां त पोइ मां तोखां वठंदुसि। हाणे हे पोड़ी वटि रहे पियो, डेली वञी शहर में बाज़ार में, केॾी महिल कहिड़ी बाज़ार में, केॾी महिल कहिड़ी बाज़ार में रुख रवाज़ ॾिसे पियो, घुमे फिरे, खाइणु पीअणु। फ़िलहालु त माना ॼणु कुझु कोन हुअसि, ईअं मज़ाक़ कंदो पियो हुते। 100 दीनार जेके माउ पहिरियों हिनखे ॾिना, हिन ॾींहंनि में उहे 100 दीनार ई खपाए वेठो। 100 दीनार खपीअसि। आयो हुन पोड़े जे दुकान ते त हाणे 1000 दीनार उन वटि रखिया आहिनि।
चई त भला कुझु वठांसि ख़र्च पखी लाइ। दुकान ते जो आयो ॾिसे त पोड़ो आहे कोन, वेठो कुझु घड़ी पर पोड़ो कोन हुयो। वरी ईअं बाज़ार ते ॾिसणु लॻो त माण्हू अचनि वञनि पिया। हे इन ई में वेठो हुजे, पोड़ो बञा कोन आयो हुजे, हे बाज़ार ते वेठो पियो ॾिसे त ईअं ॾिठईं त हिकिड़ो माण्हू खच्चर ते बाज़ार में आयो, शाही खच्चर हुजेसि, उन खच्चर ते बाज़ार में आयो। हिन जे पोयां हिकिड़ी छोकिरी वेठी खच्चर ते, पर हिन जो ॾिठो त छा त छोकिरी सुहिणी हुजे। हो हमरा खच्चर तां लथो, छोकिरीअ खे बि खच्चर तां लाथो। खच्चर तां लही ऐं दलाल खे सॾु कई त अचे हे छोकिरी वठी वञु ऐं हिन जी वञी ॿोली लॻाए। माना उहा वीचारी का कनीज़ हुई, बानी खपण वारी। दलाल खे चई त हिन खे वठी वञु, हिन जी वञी ॿोली लॻाए। दलाल हुन छोकिरी खे वठी, छोकिरी वीचारी हुन जे पोयां अची विच बाज़ार में पहुतो। कुर्सी हुजे, ॾाढी सुहिणी कुर्सी हुजे, उन कुर्सीअ ते छोकिरी खे वेहारे। कुर्सी ते वेहारे हिन छोकिरी खे जेको निकाब पातल हो, निकाब लहिराईंसि। माना हर को ॾिसे त कहिड़ी सुहिणी सेबती आहे, निकाब लहिराए, ॾाढी सुहिणी हुजे। दलाल बि ईअं सौदागरनि खे चयो त बाबा हाणे ॾिसो था तव्हां पाण, अहिड़ो हीरो मोती आहे, सोन जी झिरकी आहे, तव्हां हिन जी क़ीमत लॻाए। हिकिड़ो ताजर अॻियां वधियो, चई 100 दीनार मां ॾींदुमि। उते ई ॿिए ताजर ऐलान कयो त मां 200 दीनार ॾींदुमि। टे चयो मां 300 दीनार ॾींदुमि। ईअं ॿोली वधंदी हली, ॿोली वधंदी हली, वधंदी 7, 8, 9, 9.5 ते ॿोली अची पहुती। हाणे ईअं सम्झ फ़िलहालु हिते ॿोली बीही वई 9.5 ते। हाणे जेकॾहिं कंहिं वाक न ॾिनो त बाबा हाणे सौदो 9.5 में। फ़िलहाल जो ठाकुर थी वई त दलाल इन छोकिरीअ जो जेको मालिक हुयो, जेको हिनखे वठी आयो हो, उनखे चई त बाबा ॿुध, ॾिस तूं पाण वाक अची हिते बीठो थी 9.5 ते, हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे, खपायां या न। हिन चयो त छोकिरीअ खां पुछिजे, छोकिरी राज़ी हुजे, छो जो हिन सॼे रस्ते में मां जीअं सफ़र में आयो आहियां न त हिन छोकिरीअ मुंहिंजी ख़िदमत वॾी कई आहे। तंहिंजे करे मां बि कसम खयो हो त हिन खे कंहिं अहिड़े माण्हूअ सां जे हथु खपाईंदुमि जेको हिन जो क़दुरु करे। हाणे तूं वञु हिन खां पुछ, जे चवे इन सौदागर ते राज़ी थिए, इन वाक ते राज़ी थिए त भले तूं खपाए, ऐं जे न चवे न, हुनजी दिलि नथी चए इन सौदागर ते, त पोइ न खपाइजांइ। दलाल आयो छोकिरीअ वटि, चईंसि त तुंहिंजे मालिक तुंहिंजो खपाइणु तुंहिंजे मर्ज़ीअ ते छॾियो आहे। जे तुंहिंजी मर्ज़ी हुजे त ही सौदागर अथई, 950 वाक लॻायो अथई, मालिक राज़ी आहे, पर हुन शर्त इहो रखियो आहे त जे तूं राज़ी थी त तोखे खपाए, जेकॾहिं इन सौदागर जे हथु तूं नथी खपणु चाहीं त तोखे न खपाए। छोकिरी चयसि मूंखे इहो ॾेखार त, थोरो और ते करे इहो मूंखे ॾेखार जेको मूंखे ख़रीद थो करे, मां ॾिसां त। दलाल उन सौदागर ॾे वियो, उनखे ॿाहिरि एॾे छोकिरीअ जे साम्हूं वठी आयो, पोड़ो जेको सौदागर हो। छोकिरीअ ॾिठो, छोकिरी दलाल खे चयो त चरियो हा तुंहिंजे अकुल ते परदा पइजी विया आहिनि, अहिड़ो पोड़ो तूं मूंखे हिन जे हवाले थो करीं, कुझु त सम्झ था। उहो पोड़ो जेको हुयो उहो बि को ईअं सम्झ त वापारनि जी जेका तंज़ीम हुई उनजो चङो मुड़ुसु हुयो। माना जहिड़ो तहिड़ो वापारी कोन हो, सौदागर जहिड़ो तहिड़ो कोन हो, हुयो खणी पोड़ो पर वॾो पैसे वारो हो,
ऐं वापारियुनि जो चङो मुड़ुसु। उन ॿुधी वरितो त हीअ मुंहिंजे नाले छा थी चए। मुंहुं ख़राबु करे दलाल खे चई त निभागा, हिकु अहिड़ी तूं बेकार आहे जंहिं बानी, जंहिंखे तूं बद इख़लाक़ आहे, जंहिंखे इख़लाक़ कोन्हे, तमीज़ कान्हे, तूं उन खे मुंहिंजे साम्हूं आंदो आहे जो मूं ते मज़ाक पई थी करे ऐं हेतिरनि वापारियुनि जे साम्हूं पई थी मुंहिंजी बुराई करे। दलाल खे ॾुध थियो त पाण हाणे हितां कावड़जनि, छोकिरीअ खे वठी आई अॻिते वधी। हिन छोकिरी खे चयईं त थोरो त सम्झ धार, हे पोड़ो सम्झ न, हे चङो मुड़ुसु त हितां जो बाज़ार जो सभिनी वापारनि जो तूं हे ॻाल्हाईंदी, तो हे ॻाल्हायो आहे हुन ॿुधी वरितो आहे, हे त कावड़जी पियो आहे। छोकिरी दलाल खे चयो त हाणे ॻाल्हि ॿुध, मां इन जे हथु खपणु नथी चाहियां, ॿियो को वठे त भले वठे, ॿियो को वठे त भले वठे, बाक़ी मां इन जे हथु नथी खपणु चाहियां। छो जो मालिक त मुंहिंजी मर्ज़ीअ ते छॾियो आहे, खपाईंदो मूंखे लाज़मी, पर हुनजो मर्ज़ीअ ते छॾियो आहे त इहो आहे त हिन जे हथु मां न खपंदुमि, बाक़ी ॿिए कंहिंजे हथु मूंखे खपे। दलाल वरी हिन खे वठी हिकिड़े ॿिए वापारीअ वटि आयो। उते पइजी हिन चयसि त छा मां तोखे पंहिंजे आका शरफ़ुद्दीन उन जे हथु भला 950 में खपायां। कनीज़ उन खे ॾिठो, उहो बि पोड़ो हो पर ॾाढीअ खे रंग बंगायल हुयो। छोकिरीअ वरी बि दलाल खे चयो त तूं चरियो आहे, तुंहिंजे अकुल खे छा थियो आहे, हिन बाज़ार में रुगो पोड़ा सौदागरनि जा, को नौजवान कोन्हे जा, मां को कबाड़ जो माल आहियां जा जो हिकिड़ो पोड़ो छॾे वरी ॿिए पोड़े ॾे वठी थो पियो हली। हे त ईअं सम्झो हिननि जो मिसाल ईअं आहे जीअं न का पुराणी कलर वारी भित हुजे, किरण वारी हुजे, उन्हनि जे पियो थो मूंखे तूं हवाले करे। हे वरी को घटि आहे जा, हे बि पोड़ो आहे, हे खणी रंग बंग खणी कया अथई, माण्हुनि खे पियो थो धोखा ॾे। उनजो ॿुधो त उहो उन वापारी खे बि ॾाढी कावड़ लॻी। दलाल खे चई त बणा निभाग आहे, तूं हिकु अहिड़ी चंडी खणी आयो आहे जेका असांजे लाइ पंहिंजी हीअं ॻाल्हाए। ऐं तकड़ बि कावड़ बि लथो दुकान ताईं, दलाल खे चपाट पाए कढे त तोखे असांजी इज़त जो बि कोन्हे थो थिए, खसीस बानी हुआ असांजे लाइ ईअं पई थी चए। दलाल जी बेइज़ती जो थी त दलाल छोकिरीअ खे ॿांह खां वठी छोकिरी खे चई त मां अॼु ॾींहं ताईं हेॾा वापार कया आहिनि, पर तो जहिड़ी बेशरम छोकिरी मां बि कान ॾिठी आहे, तुंहिंजे करे अॼु मुंहिंजी हेॾी बेइज़ती थी आहे। वॾी ॻाल्हि त ईअं सम्झो त मुंहिंजी रोज़ी आहे हीअ, अॼु ॼण मुंहिंजी रोज़ी बि नथी थिए, सभु वापारी मूं ते पैसा कावड़े अथनि तुंहिंजे करे। थोरो अॻिते हलिया त वरी हिकिड़े ॿिए वापारीअ जी नज़र पई, उन 960 दरहम चयसि, 960। छोकिरी खे चई त हे 960 तोखे खपे। छोकिरी चयो त न, पहिरियों मां हिन खे ॾिसां ऐं हिकिड़ी शइ मां पुछंदीमांसि, जे उहा हिन वटि हूंदी त पोइ मां राज़ी आहियां, मूंखे भले खपाए, न त न। दलाल वरी हुन वापारीअ ॾे वियो, चई त भाई छोकिरी खपंदी, पर इहो आहे त हिन जे मालिक माना इहो अख़्तियार छोकिरीअ खे, त छोकिरी जे चाहे जंहिंजे हथ ते खपण त मां पोइ खपाईंदुमि। सो हाणे छोकिरी खे ॿुधायो अथमि, पर छोकिरी थी चए त मां हिन खां हिकिड़ी शइ पुछंदमि, जे उहा हुजेसि त मां पोइ हिन जे हथु खपंदुमि, न त न। छोकिरी थी चए मां शइ हिन खां पुछंदुमि, पर यार हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधे, छोकिरी अथई ॻाल्हाइण जी ॾाढी, हे 2-3 वापारी ईअं सम्झो त मूंसां चिड़ी विया आहिनि हिन छोकिरीअ जे ॻाल्हाइण जे करे, मुंहिंजी अॼु बेइज़ती बि थी आहे। सो जे तूं चईं त मां छोकिरीअ जे साम्हूं तोखे कयां। हिन चयसि मां भई इहा ॾिसां त इहा कहिड़ी आहे जेका वापारनि जी बेइज़ती थी करे। दलाल कनीज़ खे हिन ॾे वठी आयो। छोकिरी आई, छोकिरी उन खां पुछियो वापारीअ खां त तूं जो न मूंखे ख़रीद थो करीं, भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजे घर में अहिड़ा विहाणा आहिनि
जंहिंमें नोरीअड़े जी खल जा टुकड़ा हुजनि, नोरीअड़े जी खल सां भरियल हुजे विहाणो। हिन चयोसि त हा अहिड़ा मूं वटि 10 विहाणा आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए त तूं हिननि जो कंदीअ छा? छोकिरी चयसि त जेॾी महिल तूं सुम्हंदे त मां उन्हनि खे खोले तुंहिंजे मुंहं ऐं नक में इहा उन्हनि जूं खलूं विझंदमि। हिन जो इहो चयसि त वापारी दलाल खे चयो त भेण वॾो को 3rd क्लास जो आहे, वॾो को बदबख्ता निभागा, चंडा हे तूं अहिड़ी थो खपाई। हेॾा हिन छोकिरीअ बि हिनखे चयो त तोखे थियो छा आहे? हिन बाज़ार में को नौजवान कोन्हे जा वापारी, रुगो पैसो पोड़ो, हिकिड़ो पोड़ो ॿियो पोड़ो, वरी हे जेको वठी आयो आहे हिन में त ॾिस त हिकिड़ो त कद जो बिंदरो, नक हेॾो सारो, हेॾी सारी ॾाढी अथसि, न न न न न। हिन जो इहो चयो त भाउ शहाबुद्दीन जेको वापारी हुयो, जेको हिनखे ख़रीद पियो करे, हाणे हुन जा जो ऐब कढियईं, आयो अची ऐं दलाल जे ॻिचीअ में हथु विधई, ॻिचीअ में चईं त भणा निभागा तूं अहिड़ी बद इख़लाक़, तोखे जॾहिं ख़बर बि हुई त तूं असां ॾे छो वठी आयो आहीं, जेका असांजे लाइ हीअं पई थी चए। दलाल अची फाथो, दलाल छोकिरी खे वठी वरी अॻिते हलियो। छोकिरी खे चईं त मूंखे कसम आहे ख़ुदा जो मां सॼी उमिरि इहो धंधो कयो आहे, पर तो जहिड़ी मां बेअदब ऐं निभागी छोकिरी मां न ॾिठी आहे। अॼोको तूं मुंहिंजो ॾींहुं बि बर्बादु करे छॾियो ऐं फ़ाइदो त फ़ाइदे जे माॻ, पर अञा मुंहिंजी बेइज़ती बि कराई आहे, मूंखे मार बि ॼाराई अथई। एतिरे क़दुरु ॾिसे थी त माण्हुनि मुंहिंजा गला पकड़िया आहिनि, मां त चई थो मां फाथो आहियां, तोखे खणी अची फाथो। दलाल वरी हिनखे वठियूं हिकिड़े ॿिए वापारी वटि आयो, उन वापारी वटि खोड़ ग़ुलाम हुया अॻई, कारा बूरा। हिनखे चईं त तूं भला हिन वापारी जे हथ ते खपंदी आहे? कनीज़ ॾिठो त हो वरी थोरो वीचारो कद जो कुबड़ो हो, इहो कुबड़ो हो वीचारो। कनीज़ ॾिसी ऐं खिली हिनखे चईं त अड़े चंडा हे छा आहे, हे त कुबो आहे। दलाल चयो त भराओ मालिक न ॿुधे, तकड़ में खणी हिनखे ॿांह खां वरितई, ॿांह खां वठी वरी अॻिते हली। हिनखे चई भला तूं मूंखे ॿुधाए त मां तोखे कंहिंजे हथु खपायां? वरी दलाल सां हिनखे वठी हिकिड़ो वॾी ॾाढ़ीअ सां हुजे सौदागर, उन वटि वठी आयसि। कनीज़ उन जो बैब कढी, दलाल वरी हिनखे ॿांह खां वठी हाणे पोइ ते मोटियो। छोकिरी चयसि मूंखे काॾे थो वठी हली? चईं त बसि तूं मुंहिंजे खपाइण खां वॾी आहे, मां तुंहिंजे मालिक जे थो तोखे हवाले कयां। मूंखे नफ़ो न खपे, मूंखे धंधो न खपे, मां तौबा कई, हल त तोखे तुंहिंजे मालिक जे हवाले कयां। न बा तूं मूंखां न खपंदी। हेॾी मूंखे बेइज़ती कराई थी, जेको न ईअं सम्झो बसि मूंखे जेको मिलणो हो अॼु तोखां मिली वियो, बसि गंज थियो, हल त तोखे तुंहिंजे मालिक जे हवाले कयां। कनीज़ खे वठियूं ऐं वापसि पियो अचे। कनीज़ बाज़ार में हेॾे बि निहारे, हेॾे बि निहारे, ईअं निहारींदे निहारींदे कनीज़ जी नज़र नूरदीन ते पइजी वई। दुकान ते वेठो, सुहिणो जवान दॻई हुयो, उमिरि बि पूरी सारी सफ़ा। कनीज़ ॾिठो, कनीज़ खे ॾाढो पसंदि आयो। दलाल खे चई त बी 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 ओ इहो जेको ॾिसींदो न, जेको दुकान में वेठो आहे, इन खां पुछी इहो मूंखे वठंदो। दलाल चयसि त बेअकुल, इहो हितां जो न आहे, परदेसी आहे वीचारो, काहरा मां आयो आहे। बाक़ी इहो आहे त हिन जो पीउ जेको आहे वॾो वापारी आहे, 2-3 ॾींहं थिया जो आयो आहे, पंहिंजे पीउ जो दोस्त उन वटि तरसियल आहे। इन तुंहिंजो वाक़ई न लॻायो आहे, न घटायो अथई न वधायो अथई, वाक़ई कोन लॻायो अथई। छोकिरीअ छा कयो जो पंहिंजे आङुर मां मुंडी लाथई। दलाल खे चई त मूंखे तूं इन ॾींहुं वठी आ, जेकॾहिं न इन मूंखे ख़रीद कयो न त हीअ मुंडी तोखे मां इनाम ॾींदा। इन ख़रीद कयो त मुंडी तोखे इनाम मां ॾींदसि। दलाल ख़ुशि थियो,
दलाल खां बेइज़्ज़ती विसरी वई। नूरदीन वटि आयो, छोकिरी ॾिठो नूरदीन खे, सुहिणो जवान त अॻई हुयो। नूरदीन जे अॻियां अची नूरदीन खे चयईं त मुंहिंजा आका, तोखे कसम आहे ख़ुदा जो, ॻाल्हि ॿुधाए, मां सुहिणी न आहियां? नूरदीन ॾिठो, सुहिणी त हुई। नूरदीन चयसि, हा बराबरि, का तो में खोट कान्हे, बराबरि सुहिणी आहे। चयईं त पोइ छो हे ॾिसीं तूं त हेॾा मूं ते वाक पिया था हलनि, तूं मुंहिंजो वाकु ई न लॻायो, तोखे मां पसंदि न आयसि, चुप कई वेठो आहियां, कुझु बि नथो चई। जेको वाकु लॻो आहे रुॻो हिकिड़ो दीनार वधाए, मूंखे लॻे थो त मां तोखे पसंदि न आयसि। नूरदीन चयसि त जेकॾहिं न मां पंहिंजे मुल्क में हुजां हा, पंहिंजे घर हुजां हा न, पंहिंजे घर में, पंहिंजे शहर में हुजां हा न, त तूं एतबार करीं, मां सॼी दौलत ॾेई बि तोखे ख़रीद कयां, तूं इन जे लाइक़ु। पर मां छा कयां, मां हिते परदेसी आहियां। छोकिरी चयसि, भला ॿियो न, ज़रूरी न आहे त मूंखे वठी न, रुॻो मुंहिंजो न थोरो वाकु लॻाई हा, त बि मूंखे थोरी ख़ुशी थिए हा। हिते नूरदीन पुछियो दलाल खां, त भला ॾे ख़बर हिन जो वाकु लॻो केसि ताईं आहे? दलाल चयसि हिन जो वाकु लॻो आहे 960 रुपए दीनार। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन जे मालिक इहो रखियो आहे त हिन जे खपण जो अख़्तियार हिन जे हथ में पाण में रखियो अथई, त जिथे हीअ राज़ी थिए उते खपाई। वाकु लॻो आहे 960। नूरदीन चयसि, हाणे भला ॿुध, पंहिंजे दलाली जी बि पैसा लॻाए, 1000 दीनार में हिनखे खपाए। हिन जो इहो चयो त कनीज़ दलाल जो हथु छॾे ऐं नूरदीन जे अॻियां आई त मां 1000 दीनार में तो वटि खपण जे लाइ तयारु आहियां। हाणे 1000 दीनार लॻी वियो। हिते दलाल भॻोसो शाहिद वठी आयो, शाहिद वठी आयो, लिखत थी, लिखत करे नूरदीन जे हवाले कयो। दलाल चयसि, बाबा हाणे कनीज़ तोखे आई, अलाह करे तुंहिंजे लाइ भाग वारी थिए, छो जो हीअ तोखां सवाइ कंहिंजे लाइक़ु ई न हुई, सॼी बाज़ार घुमी आई आहे, को पसंदि न आयसि, ऐं तोखां सवाइ ॿियो को हिन जे लाइक़ु बि न आहे। नूरदीन हिन खे वठी ऐं कनीज़ खे जंहिं घर में पियो रहे, हिन पोड़े जे घर में, उते वठी आयो हिन खे। छोकिरी हिन सां गॾु हुजे। छोकिरी हिन नूरदीन खे अलॻि घर ॾिनो। छोकिरी जीअं घर में दाख़िल थी, उहा कनीज़ जीअं घर में दाख़िल थी, ॾिठई त फर्श पुराणो हुजे, कालीनूं वग़ैरह उहे बि फाटल हुयूं। छोकिरी चयसि त मां इन जे क़ाबिल न आहियां त मूंखे कंहिं सुठे घर में तूं रहाईं आहे। नूरदीन चयसि त मां पाण हिन घर में रहंदो आहियां, हिन जो मालिक जेको आहे अतुर फ़रोश आहे, हिकिड़ो पोड़ो, हिन शहर जो राहकू आहे, उन खे शाबस आहे, उन जी घर मूंखे ॾिनो आहे रहण जे लाइ। मां तोखे अॻई ॿुधायो त मां हितां जो न आहियां, मां परदेसी आहियां, कायरा जो आहियां। छोकिरी चयसि त ठीकु आहे, भला मुंहिंजे लाइ पोइ इहो सही आहे, पर इहो आहे त मूंखे बुख लॻी आहे, मुंहिंजे लाइ कुझु खाइण पीअण जो सामान। नूरदीन चयसि त ख़ुदा जो कसम आहे, मूं वटि इहो 1000 दीनार ई हुई जंहिंमें मां तोखे ख़रीद कयो आहे, हाणे मूं वटि कुझु बि कोन्हे।
जेके 2-3 दरहम ॿिया हुया उहे बि मां कल्ह ताईं खपाए चुको आहे। 1000 दीनार हुया जेके हिन वटि मां अमानत करे रखिया, उहे उन्हनि में तोखे वरितो त मूं वटि हिन महिल टको बि कोन्हे। हिन चयसि भला हिन शहर में को तुंहिंजो दोस्त न आहे जंहिं खां को 50-100 दरहम कर्ज़ु वठी? हिन चयो त मूंखे इन खां सवाइ ॿियो को सां मुंहिंजो वास्तो ई न आहे। तर्स भला मां उन ॾिसो वञा। हीअ आयो वरी अतर फ्रो शर्ट, ॿुधाईंसि दफ़ा मां 1000 दीनार में कनीज़ वरिती आहे। हुन चयसि यार तुंहिंजो कहिड़ो दिमाग़ु आहे, बेअकुलां जा, तुंहिंजो पीउ केॾो सियाणो सेबितो, 1000 दीनार में तो हिकिड़ी कनीज़ ख़रीद कई आहे। शाबाश आहे तोखे। अबा हिन शहर में अहिड़ियूं जेके कनीज़ूं आहिनि न 100 दीनार खां मथे न खपंदियूं आहिनि। मूंखे लॻे थो तोखे को ठगी करे विया, तोखे को फुरे विया। मुंहिंजी त सलाह मञ त इनखे सुभाणे खपाए, भले जे थोरो नुक़सानु पवई न त बि का ॻाल्हि कान्हे। बसि ईअं सम्झजां त पैसा उहे पाणी में किरी पिया या को फोरू खणी वियो। हिन चयो त ठीकु आहे चाचा, इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे, पर हाणे तोखे बि ख़बर हुई त मूं वटि हुया 1000 दीनार जेके मां रखिया तो वटि। उहे 1000 दीनार में मां वरिती आहे हीअ कनीज़। हाणे त अॻ में हुउसि अकेलो, हाणे हू ॿ ॼणा। हाणे ख़र्चु करण जे लाइ मूं वटि टको बि कोन्हे। सो तोखे मिंथ थो कयां त मूंखे 50 दरहम उधारा ॾे, जीअं ॾींहुं भर मां पंहिंजो ख़र्चु हलाए सघां। पोइ भला तुंहिंजो ई चवणु सही आहे, सुभाणे मां हिन कनीज़ खे खपाईंदुसि, पोइ जेके पैसा मिलिया त उन मां तोखे कर्ज़ु बि ॾींदुसि। ओड़े हिनखे 50 दरहम ॾिना। हिनखे चईं था भा तूं अञा नंढो आहे, तो ज़मानो ॾिठो न आहे, ऐं ख़्यालु कजांइ जेकॾहिं हिन कनीज़ जे मोहबत में वे फासी त पोइ तूं खपाए बि हिनखे कोन सघंदे। पंहिंजो हाल ॾिसींदो त तो वटि ख़र्चु करण लाइ पैसा कोन्हनि, ऐं जेकॾहिं ईअं थियो त हे 50 दरहम खपाईंदे वरी ईंदे मूं वटि, अबा मां हिकिड़ो दफ़ो ॾींदोसि, 2 दफ़ा ॾींदोसि, 3 दफ़ा ॾींदोसि। नेठि हली हली भला तुंहिंजे पीउ जी बि मूं ते थोरा आहिनि, तुंहिंजे पीउ जो बि मां ख़्यालु कंदो हां, पर हली हली नेठि मां बि तंग थींदुसि। तंहिंजे करे कुझु सम्झ था। पोड़े हिनखे सम्झाए। हिन पोड़े खां 50 दरहम वरिता, उहे खणी कनीज़ वटाए। हे जो कनीज़ खे अची 50